मेरे नज़र हज़रत साईं क़िबला ज़बीहुल्लाह साहब मांखे इन इदारे जे इन ख़तम बुखारी जे मौक़े ते मुबारकबाद भी चवां थो ऐं बिरादर मोहतरम भाऊ जानीअ जे शादीअ जे ख़ुशीअ जे मौक़े ते मुबारकबाद भी चवां थो। ॿियो नंढड़ो घोट भी नज़रे थो हिन महफ़िल में उन वालिदैन खे मुबारकबाद। शुरूआत रब करीम जे बाजारे नाले सां। ला इलाहा जी दरब सुहिणी दिल सदा हणंदी रहे। ला इलाहा जी दरब सुहिणी दिल सदा हणंदी रहे। दिल सदा हणंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। शाद कर दिलड़ी अदा रब पाक जे अज़कार सां। रब पाक जे अज़कार सां हू वारी बोलड़ी असां दिल सदा ठरंदी रहे। दिल सदा ठरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। बस हुजे शामो सहर पंहिंजे लबन ते ही ज़िक्र। पंहिंजे लबन ते ही ज़िक्र। अल्लाह अल्लाह बोली प्यारी। अल्लाह अल्लाह बोली प्यारी दिल सदा चवंदी रहे। दिल सदा चवंदी रहे। रिज़्क़ में भी पए थी बरकत रब संदे अज़कार सां। रब संदे अज़कार सां कारवां हलंदो रहे ऐं लाटका भरंदी रहे। लाटका भरंदी रहे। रख ज़ुबान मसरूफ़ पंहिंजी रब संदे तूं ज़िक्र में। रब संदे तूं ज़िक्र में जीअं ज़ुबान ग़फ़लत गिला खां बस अदा बचंदी रहे। बस अदा बचंदी रहे। जीअं ज़ुबान ग़फ़लत गिला खां बस अदा बचंदी रहे। बस अदा बचंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। भलो हुजऊं घर में या ॿाहिर विरद पियो हरदम हले। विरद पियो हरदम हले। ज़िक्र सां मांधाण मन में रोज़ पई मचंदी रहे। रोज़ पई मचंदी रहे। ज़िक्र रब जो प्या कंदा आहिनि ही पखी ऐं जानवर। ही पखी ऐं जानवर ऐं मच्छी ॾिसो कीअं ज़िक्र सां तार थी तरंदी रहे। तार थी तरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। आसुकूं साबिर वॾो हिन ज़िक्र वारी राह में। ज़िक्र वारी राह में दिल बि थिए रोशन थिए। दिल बि थी रोशन थिए। तस्बीह जीअं सुरंदी रहे। तस्बीह जीअं सुरंदी रहे। ला इलाहा जी ज़रब सुहिणी दिल सदा हणंदी रहे। दिल सदा हणंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे। मोमिन ज़ुबान हलंदी रहे। महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई। ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। मूंखे मुरसल जे असना जो कसम। मूंखे मुरसल जे असना जो कसम। सदा मदह मोहम्मद गाईंदुसि। महबूब सां
इज़हार नेमत ही शेर मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। कल मूं वटि को हिकिड़ो दोस्त आयो, मूंखे फ़ोन ते ॻाल्हाई, मां ॿाहिरि हुयुसि। मां चयोमांसि मूंखे मदीने पाक जो नियापो आहे उहो तव्हांखे ॾियणो आहे। मां चयोमांसि दादा मां ॿाहिरि आहियां। चई को बि टेम ॾियो, को बि टेम ॾियो। बहरहाल ॻाल्हि घणी थी, मां हुन वीचारे खे सुञाणे न सघियुमि। हू बि पंहिंजे रुख सां हो नेठे। मां चयोमांसि दादा तूं भला मिलण खां सवाइ कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी मूंखे नथो ॾसी, त मिलण में ॾसींदुमि। चवंदा हा बसि उहा रूबरू खां सवाइ। बाबा फ़ोन ते ॾस, मां ॿिए कंहिंखे न ॾसींदुमि, मुंहिंजे कन ते फ़ोन आहे, मूंखे ख़बर पई। बहरहाल न ॾसी, चए रूबरू। मां बि वरी थोरो कावड़ में चयोमांसि भला भला रूबरू धकु हणी भॼंदी छा? चए मूंखे बंदूक त कान्हे। मतिलबु हाणे मूंखे त ख़बर न आहे जो एॾा इलाज थो कए पोइ बि तूं नथो करे। चईंदो भला जॾहिं बि तोखे टाइम मिले। बहरहाल हू वीचारो बि ॾुखाइजी वियो। अॼु सुबुह मां घर मुंहिंजे भाउ मूंखे ॾसियो त कल्ह ई माण्हू आयो वीचारो तव्हां सां ॻाल्हाए पियो, ॾुख में हुनजे अखियुनि मां पाणीअ जा ॻोढ़ा ॻड़ी पिया। पोइ मां चयोमांसि भाई हुनखे थधे करण जी कोशिशि कयमि। पोइ मूंखे चई त असुलु ॻाल्हि इहा आहे त मूंखे इमामुल अंबिया साईं जन जी ज़ियारत नसीब थी। पोइ साईं जन हिकिड़ो नियापो चयो हाजी साहब जे लाइ मूंखे उहो पहचानो। मां चयो हाणे अलाह जो गुण मूंखे ॾसे हा। पोइ मां वरी हुनजो फ़ोन नंबर ॾिसी करे ॻाल्हाए मां चयोमांसि थोरो मूंखे इशारो करे त मां तोड़े अचां। पोइ चवंदा असुलु ॻाल्हि इहा त साईं जन जी ज़ियारत थी, वधीक अहवाल अञा तव्हांखे रूबरू ॿुधाईंदुमि। साईं जन मूंखे फरमायो त शेर आहे हिकिड़ो चांडे साहिब जो, चवंदा उन में हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त दिलि गूंदर जे घेरे में। साईं जन फरमायो त इहो हाजी साहिब चए थो पर मूंखे असांखे इहो लफ़्ज़ सम्झ में नथो अचे त इहो गूंदर छा आहे। हिकु ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि त साईं जन फरमायो त तव्हां एॾो हुब ऐं प्यार सां ॻायो था, ॻाल्हायो था। सच इहो आहे त असांखे बि सिक लॻी आहे उम्मत जी। पाण फरमायो त मां अलाह खां दुआ कंदो आहियां त अलाह जल्दी क़यामत आणे त मां पंहिंजे उम्मत सां। इहो चांडे साहिब जे शेर जी बरकत। महबूब सां दिलि मुंहिंजे भैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। मूंखे मुरसल जे आसन मूंखे मुरसल जे आसना जो कसम सदा मदह मोहम्मद गाईंदुसि। जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो हो। जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो हो। चयो मौला तोखे घुरायो अथम, अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। चयो मौला तोखे घुरायो अथम, अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में, जहिड़ो हिकमत इल्म बसीरत में, अहिड़ो को न थियो न को थियणो आहे, न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि। महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। अचे अहमद अरबी तसवुर में, ऐं दिलि जे ख़याल संदे घर में। अचे अहमद अरबी तसवुर में, ऐं दिलि जे ख़याल संदे घर में।
महबूब जे मंजिल दिल में करे मां साज सेज विछाईंदुसि महबूब जे मंजिल दिल में करे मां साज सेज विछाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि सारो ॾे हुजईं ले पियासिया चांडियो अब्दु बि उन लाइ उदासिया सारो ॾे हुजईं ले पियासिया चांडियो अब्दु बि उन लाइ उदासिया मिले मोकल मूंखे मदीने वञी बीह विर्द दुरूद ॿुधाईंदुसि मिले मोकल मूंखे मदीने वञी बीह विर्द दुरूद ॿुधाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि फानी जग खे छॾे आए दारुल बका साईं अब्दुल समद थी रवानो वयो रौनकुन खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणु ख़ुशने जो खणाए खज़ानो वयो फानी जग खे छॾे हाय दारुल बका साईं अब्दुल समद थी रवानो वयो रौनकुन खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणु ख़ुशने जो खणाए खज़ानो वयो दरसो अल्लाह अल्लाह ॾींदो रहियो पंहिंजे परवर जे वेझो थींदो रहियो जंहिंजी शहरग में तौहीद शामिल हुई पढ़ंदे तौहीद जो आतरानो वयो रौनकुन खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणु ख़ुशने जो खणाए खज़ानो वयो हो विलायत करामत जो साहिब हुयो ऐं हमादुल्लाह हज़रत जो नाइब हुयो हू विलायत करामत जो साहिब हुयो ऐं हमादुल्लाह हज़रत जो नाइब हुयो जंहिं फ़क़ीरनि लाइ मथड़े ते नंगर खयां सादगीअ जो अजब आशियानो वयो रौनकुन खां थी ख़ाली रौनकुन खां थी ख़ाली वई हाले जया ॼणु ख़ुशने जो खणाए खज़ानो वयो दीन जी जंहिं कई खूब ख़िदमत घणी उन जे आई जनाज़े में ख़ल्क़त घणी आया आलिम ऐं तालिब ऐं शेखुल हदीस अहिड़ी अज़मत संदो आस्तानो वयो रौनकुन खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणु ख़ुशने जो खणाए खज़ानो वयो फानी जग खे छॾे हाय दारुल बका साईं अब्दुल समद थी रवानो वयो
अलविदाईअ जो सन अहिड़ो उभिरी पियो अलविदाईअ जो अहिड़ो अलविदाईअ जो सिजु अहिड़ो उभिरी पियो मुंहिंजो साईं सफ़र लाइ संभरी पियो मौत खां पहिरियां पढ़ंदो रहियो निमाज़ त्यारो ओॾां थी ताज़ो तवानो वियो मौत खां पहिरियों पढ़ंदो रहियो निमाज़ त्यारो ओॾां थी ताज़ो तवानो वियो रौनकुनि खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणो ख़ुशने जो खणाए खज़ानो वियो मूंखे शफ़क़त मजे मूंखे शफ़क़त दुआ जे ॾिनी हुई सॾे यादि उन जी थी हर हर रुवारे छॾे मूंखे शफ़क़त दुआ जंहिं ॾिनी हुई सॾे यादि उन जी थी हर हर रुवारे छॾे आहे सैफ़ुल्लाह ले जवी दिल उदास हू जुदा थी असां सुहानो वियो रौनकुनि खां थी ख़ाली वई हाले जिया ॼणो ख़ुशने जो खणाए खज़ानो वियो फ़ानी जग खे छॾे हाय दारुल बक़ा साईं अब्दुल समद थी रवानो वियो हस्बुक हस्बुक जज़ाकल्लाह खैरा अल्लाह ताला असांजे हाजी साहब खे तादेर क़ाइम दाइम रखे असां जूं दिलियूं हाजी साहब जे आवाज़ सां इश्क़ रसूल ॾे मुतवजह थियनि थियूं ऐं ज़िंदगी जे ऐं हयात जो मक़सदु बि इहो ई आहे त असां जी ज़िंदगी में इश्क़ रसूल अची वञे पोइ कामयाबी आहे हाणे मां कुझु हिकु अहम ऐलान आहे साथी जंहिं वक़्तु इहो छुहारनि जी तक़सीम थिए पई कंहिं साथी जी मोबाइल किरी पई आहे उहा जंहिं साथी खे हथ आई आहे त बा अमानत वापसि करे अॼु हिन जलसे जो हाजी साहब चए थो हया कयो कुझु अहिड़ा पसंदि अची था वञनि हा अलाह साईं उन्हनि खे बि हया अता करे ऐं पाण पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त करे ख़ासि तरह कुझु नंढड़ा ॿार अथव मुंहिंजो तजुर्बो 2-4 जलसनि में इहो थियो आहे जेके त कुझु नंढड़ा ॿार वेठा हूंदा उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी तरबियत उन्हनि जा पीउ मां ॾियनि हींअर चूंकि दुआ जो मरहलो शुरू थियण वारो आहे मां पंहिंजे उस्ताद मोहतरम हज़रत साईं अब्दुल अलीम गांगुरो साहब जन जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुमि त उस्ताद साईं अचनि माइक ते हज़रत साईं अब्दुल अलीम गांगुरो साहब अमीर जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम ज़िला नौशरो फेरोज़ हज़रत साईं अब्दुल अलीम गांगुरो साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तन तो वॾी इज़त बख़्शी पर अहिड़ी महफ़िल में बुज़ुर्गनि जे आॾो मूं बदकार हथ खणी दुआ घुरां इहो पंहिंजो पाण खे इन जो हक़ु नथो सम्झां मां इहो पंहिंजे दुआ जो हक़ु हज़रत साईं उबैदुल्लाह साहब जन दामत बरकातुहुल आलिया जे हवाले करियां थो त अल्लाह जे हुज़ूर में दुआऊं घुरनि जेके हिते प्रोग्राम थिया आहिनि सभिनी जे अचण खे वञण खे विहण खे ॿुधण खे अल्लाह से क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन
कलीमुल्ला साहब चए थो त शुक्रियो अदा कयो जमात जो शुक्रिया अदा करण जो हक़ ई कोन्हे असांखे हे त जमात जा लख एहसान कुर्ब आहिनि वॾड़नि जूं दुआयूं आहिनि हक़ीक़त में इन जे लाइक़ु न आहियूं अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ख़ुशामत न आहे हे जेके हाजी साहब ऐं साईं जन वॾा असांखे दुआयूं करे विया आहिनि ऐं हिन प्रोग्राम में जेकी रहमत ऐं बरकत थींदी आहे उन जो को बि हिसाब हद न आहे तव्हांखे कलीमुल्ला साहब तफ़सील सां ॿुधायो त अहिड़ा माण्हू जेके आहिनि जेके फंड ॾींदा आहिनि अहिड़ा माण्हू असां सां सॼो साल असांखां पुछंदा आहिनि त साईं उहो प्रोग्राम कॾहिं आहे असांखे ज़रूरु यादि कजो छो जो हिन प्रोग्राम जी कुदरती अलाह ताला जो फज़ुल आहे उन्हनि वॾनि जी महिनत आहे उन्हनि जूं दुआयूं आहिनि मां माइक हवाले कयां थो साईं रुशदुल्ला साहब जे उहो ई जमात जो इहो शुक्रियो अदा कंदो ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वॾड़नि जो हुकुम आहे उन हुकुम जी मथां अमल कंदे अव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं पूरी जमात जा जिन दोस्तनि हिन प्रोग्राम में ताउन कयो जेके दोस्त पंहिंजो वक़्तु कढी अची हिन प्रोग्राम में शामिल थिया त हिन प्रोग्राम में शामिल थियण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ऐं असांजो इहो हुजे त जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्नियात अमलनि जो दारो मदार उहो नियतनि जे मथां आहे तव्हां ऐं असांजी नियतुनि में जेतिरो इख़लास जेतिरो रब जी रज़ा खे तव्हां ऐं असां मुक़दम रखंदासीं ओतिरो रब साईं तव्हां ऐं असांखे उन शइ जो अजुर अता कंदो इख़लास जे मुतालिक़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा पुछा कई त साईं इख़लास छा आहे त हुज़ूर फरमायो इख़लास जो मिसाल ईअं सम्झो हिकिड़ो इख़लास हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो आहे ॿियो इख़लास सहाबा जो आहे टियों इख़लास आम मुस्लमाननि जो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इख़लास इहो आहे जो अधु खारिक जो उहो ख़ैरात करे ऐं आम मुस्लमान उहद जबल जेॾी ख़ैरात करे त हज़रत अबू बकर जे उन सदके खे उन इख़लास खे नथो पहुची सघे इख़लास इहा शइ आहे तव्हां ऐं असांजे दिलनि में जेतिरो इख़लास हूंदो जेतिरी रब जी रज़ा जे हासिल करण जी नियत सां तव्हां ऐं असां हिन प्रोग्रामनि में ईंदासीं ओतिरी रब साईं तव्हां ऐं असांखे पंहिंजो क़ुर्ब नसीब कंदो ओतिरो रब साईं तव्हां ऐं असांखे दुनिया ऐं आख़िरत में इन शयुनि जा समरात तव्हां ऐं असांखे ज़रूरु नसीब थींदा मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हिन प्रोग्रामनि में जंहिं महिल बि अचो जंहिं बि प्रोग्राम में वञो मक़सदु सिर्फ़ु इहो हुजे त रब जी रज़ा असांखे हासिलु थिए हुज़ूर जो फ़रमान ॿुधूं हुज़ूर जो उहो पैगाम ॿुधूं ऐं उन्हनि शयुनि ते तव्हां ऐं असां अमल कयूं ऐं हीउ बाबरकत प्रोग्राम जेके हाजी साहब ख़्वाब ॿुधायो तव्हां ऐं असांखे यकीनन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जा तव्हां ऐं असां मुंतज़िर आहियूं उहा तॾहिं थींदी जॾहिं तव्हां ऐं असांजे दिलनि जे अंदरि उहा मुहबत हूंदी दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां ऐं असांजो वेहणु अचणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए रब साईं तव्हां ऐं असांखे दीन जी सही सम्झ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अज़ीज़ दोस्तो ही जामिया अशर मुबशर हमादिया हिन जामिया में असांखे इब्तिदाई जॾहिं रक़बो हाजी चनेसर साहब ॾिनो त उहो 10 वेसा हो पोइ हाजी साहब खे हज़रत वालिद साहब जन चयो त असां जिथे संधो रखूं ओसी ताईं अव्हां ॾियो पोइ असां अव्हांखे उन जी रक़म अदा कंदासीं हाजी साहब चयो साईं तव्हां सां रक़म वारी यारी न आहे पोइ साईं संधो रखियो पोइ उहा 16 वेसा थी पोइ अहिड़ो प्रोग्राम बुखारी शरीफ़ जो थियो जंहिंमें जमात जीअं अॼु घणी आहे नज़र अचे थो त वेहण जी जाइ न आहे ईअं जमात घणी हुई पोइ अल्हम्दुलिल्लाह भर में हाजी साहब मस्जिद शरीफ़ जे लाइ 12 वेसा ॾिना ज़हन में हुजे त हिते हिकिड़े एकड़ जी क़ीमत 1 करोड़ रुपया आहे हिन इलाइक़े में हाजी साहब जी जेकी हिन पुल जो हुन पासे खां 1 करोड़ रुपया उन जी क़ीमत आहे पोइ उहे हाणे अल्हम्दुलिल्लाह उते मस्जिद शरीफ़ जो बुनियादु लॻी वियो आहे
DPC ते मस्जिद पहुती आहे, ज़ेर तामीर आहे, अल्लाह कंदो उहा बि पाए तकमील पहुचंदी। पोइ वरी मस्जिद शरीफ़ जो जॾहिं बुनियाद थिए पियो, हाजी साहब हज़रत साईं उबैदुल्लाह जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां मस्जिद सां गॾु दफ़न थियां। मक़सदु इहो आहे त दुनिया में जीअं क़ुर वारनि सां मोहबत आहे, ईअं पियो हुजां त मिड़े क़ुर जो निमाज़ जो आवाज़ अचे। पोइ हज़रत जन उन्हनि खे चयो त मस्जिद सां गॾु इहो न आहे, तंहिंजे करे हीअ बि उम्मत जो हक़ आहे त उम्मत खे क़ब्रिस्तान जे लाइ का शइ ॾिनी वञे। पोइ हाजी साहब अल्हम्दुलिल्लाह मदरसे जी साइड में पुठे पासे खां हिकिड़ो जरेब क़ब्रिस्तान जे लाइ ॾिनो आहे, फी सबीलिल्लाह क़ब्रिस्तान जे लाइ। अल्लाह साईं इहो उन बाने जो ख़ैर क़बूल कंदो। ऐं इहो असां दुनिया वारनि लाइ सबक़ु आहे। दुनिया कंहिंसां गॾु न हलंदी, पर एतिरो ज़रूरु आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में सदको थियो, पाण जन वापसि घर आया, पुछा कयूं अम्मा आयशा साइण खां त अम्मा आयशा साइण खे चयूं त आयशा घर में छा आहे, छा बचो आहे उन सदके जी बकरीअ मां? त हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त अम्मा आयशा साइण चयो त साईं फणी पासीरनि वारो गोश्त एतिरो या थोरो कुझु घणो एतिरो साईं बचो आहे, बाक़ी सॼो ॾेई छॾियोसीं। त साईं जन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आयशा इहो जेको असां रखियो आहे पाण वटि इहो न बचो आहे, जेको असां ॾिनो आहे उहो बचो आहे, जेको असां ॾिनो आहे उहो बचो आहे। तव्हां असांजे हिननि इलाइक़नि जे अंदरि ख़ैरातुनि ते ज़ोर थो थिए टीजे जे वक़्त में, ज़रूरी सम्झूं था चूंकि हज़रत मौजूदु आहिनि, असांजी दरगाह उन्हनि जो हीउ अॾो अज़ीम मक़सदु आहे त उम्मत मां बिदअत ख़तमु थिए। ख़ैरातूं जॾहिं थियनि थियूं, कंहिं इंसान जो इंतकाल थिए थो टीजे ते, ॾेखाव जे लाइ ख़ैरात थिए थी, अलाए केतिरी ख़ैरात थिए थी। ऐं मुंहिंजे हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह काफ़ी पंहिंजे मुरीदनि खे इहो हुकुम कयो त अबा कंहिंजे ईसाले सवाब जे लाइ तव्हांखे ख़ैरात करणी आहे। इहे चका चांवर नंगर ख़ैर इहो बि ख़ैर आहे, उहो उन ख़ैर जो इनकार न आहे। बहितर ईअं आहे उन जे ईसाले सवाब में काथे मस्जिद तामीर करायो, काथे मदरसो तामीर करायो, क़ुरान जी तालीम हलंदी, ऐं इहो इंसान जो वए खां पोइ जो सदके जारीअ हूंदो, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न बल्कि पूरी उम्मत जे लाइ सदके जारीअ थींदो। हाणे हिते हाजी साहब प्लाट ॾिनो, फ़र्ज़ु कयो, छड़े प्लाट सां त हेॾो हे रंग नथो न अचे न। उनखां पोइ सिरां लॻियूं, इटियूं लॻियूं, उनखां पोइ महिनत थी आहे, हेतिरो कमकार थियो आहे। इन में हाजी साहब खणी पहल कई आहे, पर अल्हम्दुलिल्लाह हर नंढे वॾे ग़रीब अमीर मुस्लमान जो ख़ैर लॻो आहे। हाणे ॿुधायो त हिकिड़े माण्हू जे ख़ैर जे इरादे जे करे केतिरनि ॿारनि जो ख़ैर लॻी थो वञे। ऐं असांजे हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे लाइ ईंदो आहे त पाण जन शिकारपुर जे दीनपुर जे इलाइक़े में विया, उतां जो को मुअज़्ज़िज़ हो जंहिं चयो साईं मां मस्जिद ठाराई आहे। साईं जन चयो ॾाढी भली। उन अमरोटी साईं खे ॿियो दफ़ो फरमायो, ॿियो दफ़ो चयो त साईं हीअ सॼी मस्जिद मां पाण ठाराई आहे। साईं जन फरमायो सॼी तूं पाण ठाराई आहे, रुपयो टको कंहिंखां न वरितो थी। त हाणे उहो फ़क़ीर चवे पियो जमात जे मुंहं ते नाज़ सां, साईं मां रुपयो टको कंहिंखां न वरितो आहे। हत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन टाइम उनखे फरमायो पुट तूं वॾो बख़ील आहे, वॾो बख़ील आहे, अलाह जी रहमत जो ख़ैर हले थो, तूं उम्मत खे महरूम कयो आहे। पोइ चवनि था त पाण हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे खीसे मां चंद टका कढिया, जेकी जमात वेठी हुई उन्हनि खां वठी करे उहे फरमायो पुट जेको मस्जिद जो हिसो कमकार जो रहियल आहे उन में हे शामिल कयो, पूरी उम्मत जो ख़ैर थिए। जिथे बि जेके बि मदारिस आहिनि हिते उम्मत पूरी जो ख़ैर आहे। तव्हां असां जिथे बि ख़ैरात ॾियूं था, ख़ैरात ख़ैरात आहे, पर मदरसनि में ॾियणु सभ खां अफ़ज़ल आहे। मौलाना तक़ी उस्मानी फरमाइनि था त अॼु जे दौर में जॾहिं दीन खां नफ़रत आहे, दीनदारनि खां नफ़रत आहे, क़ुरान खां नफ़रत आहे, बहितर ईअं आहे त पंहिंजे ख़ैरात जो, सदक़ात जो, ज़कातुनि जो, पंहिंजे ख़ैर जो रुजू क़ुरान शरीफ़ वारे पासे कयो। तव्हांजे ख़ैर मां मिसकीन बि पलंदा, क़ुरान जी इशाअत बि थींदी। चवण जो मक़सदु इहो आहे त पोइ हाजी साहब हाणे इहो क़ब्रिस्तान जे लाइ ॾिनो आहे, अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे। असां अवां बि इन मां अहिड़ो ख़ैर कयूं। ख़ुशामद हाजी साहब जी न आहे, हुन पंहिंजे लाइ ॾिनो, अलाह साईं क़बूल करे। अवां असांखे मौक़ियो आहे अॼु दुनिया में ॾेई करे किथे बि उहो कयूं। ऐं हींअर मां काफ़ी दोस्तनि दुआउनि लाइ चयो आहे, इनफिरादी इज्तिमाही फ़ोनियूं करे, कुझु हिते मौजूदु आहिनि, कुझु ॿाहिरि, हतां की सऊदी अरब खां बि दोस्तनि चयो आहे दुआउनि लाइ। काफ़ी मां अब अल्लाह क़बूल कंदो, मक़सदु इहो न हुयो, तूं ॾिनो तुंहिंजो क़बूल आहे। इहो त काफ़ी दोस्तनि दुआउनि लाइ चयो आहे। मां हज़रत साईं खे फ़र्दनि बि ॿुधायूं आहिनि दुआयूं काफ़ी दोस्तनि जो। हाणे हज़रत जन दुआ घुरंदा, दुआ घुरण जो उसलूब ऐं तरीक़ो इहो आहे,
पूरो रुजू अल्लाह जी ज़ात ॾे हुजे। जॾहिं असां पूरो रुजू अल्लाह जी ज़ात ॾे कंदासीं इंशा अल्लाह अल्लाह जी रहमत मुतवजे थींदी, अल्लाह जी रहमत मुतवजे थींदी। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त मूं ॾे मुंहिंजे रब जी रहमत मुतवजे थिए त पोइ थोरो दुआ जी तयारी कयो त रब ॾिसे त बानो कीअं मूंखां घुरण जी तयारी करे थो। दुआ जी तयारी इहा आहे त असां पूरी दुआ जी तयारी करे दिलि मां गैरुल्लाह खे कढी पंहिंजे रब जी मोहबत दिलि में विहायूं। साथी जेके बीठा आहिनि इहे जेकॾहिं दुआ वारो वक़्तु वेही रहंदा, ज़मीन ते हलणो इन मिटी में आहे, वाक़इतन असां इंतज़ाम न करे सघिया आहियूं, वेही रहंदा त ॾाढो सुठो थींदो, महफ़िल जो नूर ऐं रौनक वधी वेंदी। तंहिंजे करे मां हज़रत साईं जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुमि त हज़रत जन दुआ घुराईंदा। जिन जिन साथियुनि चयो आहे अल्लाह साईं उन्हनि जे आमद खे, उन्हनि जे ख़ैर खे, उन्हनि जे मक़ासिद खे क़बूल फ़रमाए। कुझु साथियुनि जा मक़सद ज़ाहिरी दुनियावी आहिनि, पर पोएं साल जेको बुख़ारी शरीफ़ जो ख़तमु थियो हो त हिकिड़े साथी ख़तमु बुख़ारी जो थी वियो, पोइ मूंखां हवालु वठे पियो साईं बुख़ारी शरीफ़ थी वई, चए साईं माचुम थी वई, त उहो चए पियो साईं मूंखे शरीयत जो उज़ुर हो, मां न अची सघियुमि, लेकिन मां राति ख़्वाबु ॾिठो आहे मूंखे सीपारो बुख़ारी शरीफ़ जो मिलियो आहे ऐं आवाज़ु आयो आहे त ही हुज़ूर पाक जे तरफ़ां सीपारो तव्हांखे मिलियो आहे। तंहिंजे करे हे असांजो सिर्फ़ु दुनियावी मक़सदु न हुजे, रूहानी मक़सदु बि हुजे। असां मुस्लमान आहियूं, असांखे दुनिया खां वधीक उक़बा आहे, तंहिंजे करे रूहानी मक़सदु बि हुजे त मुंहिंजी रूहानी तरक़ी थिए, अल्लाह जो क़ुर्ब मिले, नबीअ जो क़ुर्ब मिले। तंहिंजे करे हींअर हज़रत साईं जन दुआ घुराईंदा।